मुफ्ती साहब, मस्जिद में जमात थी रही हुजे ऐं को शख्स अची करे पंहिंजी नमाज़ पढ़ी हलियो वञे, छा उन जी नमाज़ थी वेंदी? जेकॾहिं कंहिं मस्जिद में जमात थिए थी ऐं को शख्स अची करे पंहिंजी इनफिरादी नमाज़ पढ़ियूं हलियो थो वञे त इहो अमल शरीयत जे ख़िलाफ़ आहे, नाजाइज़ आहे। अगरचे उन जी नमाज थी वेंदी पर उनखे जमात जो सवाब न मिलंदो, छो त उन जमात पढ़ी न आहे। ऐं इहो हिकिड़ो तकब्बुराना अंदाज़ आहे। जमात थिए थी पई बग़ैर कंहिं उज़र जे जमात खां पंहिंजे पाण खे उन सवाब खां महरूम करणु, इहो हिकिड़ो तकब्बुराना अंदाज़ आहे। हा, जेकॾहिं तव्हां फजर जी नमाज़ में अचो था, फजर जी नमाज़ थिए थी ऐं तव्हां सुन्नतूं नाहिन पढ़ियूं त पोइ कंहिं मस्जिद जे कुंड में बिही सभ खां पहिरियां 2 रकात सुन्नत पढ़ो, पोइ नमाज़ जमात जे अंदर शरीक थियो। और उन में भी जमात में शरीक थियणो आहे। जमात छॾे पंहिंजी नमाज़ पढ़ी मस्जिद खां हलियो वञणु इहो जाइज़ न आहे।